इंटरनेशनल वुमेन्स डे 8 मार्च एक्चुअली सेलिब्रेशन आहे औरतुनि जे हक़नि जी। 8 मार्च ते हिकिड़ी तारीख़ आहे जिन में औरतुनि ॿाहिरि निकिरी पंहिंजा हक़ घुरिया हुया। 8 मार्च औरतुनि जे सेलिब्रेशन जो ॾींहुं आहे। औरतूं सेलिब्रेट कंदियूं आहिनि पहिरियों दफ़ा उन ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरी त घर खां ॿाहिरि जी दुनिया बि असांजी आहे। असां ॿाहिरि निकिरी पंहिंजे लाइ पंहिंजनि वेजिस जो राइट घुरूं त असांजी पघार आख़िर घटि छो आहे। जॾहिं हिकिड़ो मर्द 8 कलाक कमु करे थो त उनजी पघार असांजी पघार खां ॿीणी आहे। पहिरियों दफ़ो औरतूं पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी पंहिंजी इक्वल पघार जे लाइ हक़ु घुरियो ऐं उतां औरतुनि इक्वालिटीअ जी डिमांड कई हुई त असांखे जिन्स जी बुनियाद ते तव्हां घटि छो पिया सम्झो ऐं असां सभु इक्वल आहियूं ऐं असांखे किथे बि इहो न चयो वियो आहे त तव्हां ही कमु जो आहे उहो घटि करे सघो था या ही जेके असांजा मर्द आहिनि ही कमु तव्हां खां बहितर करे सघनि था। इतां इहा मूवमेंट शुरू थी 8 मार्च जी, जिन में औरतुनि सभ खां पहिरियां वोट जो हक़ु वरितो। मां तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ु बि कोन हुयो। जेको औरतुनि ही वुमेन्स मूवमेंट खे अॻियां वधाईंदे पंहिंजे लाइ वोट जो हक़ु वरितो, पंहिंजे लाइ मेरिट ते नौकरियुनि जो हक़ु वरितो, पंहिंजे लाइ हिननि औरतुनि खे इहो राइट कोन हुयो त हू कंहिं सियासी जाइ ते अची सघनि। हुननि पंहिंजे लाइ सियासी जायूं क्रिएट कयूं ऐं अॼु तव्हां ॾिसो था त दुनिया जे केॾी वॾी पोस्ट ते औरत वज़ीर आज़म आहिनि। पर इहे तमामु रेयर मिसाल आहिनि। अॼु बि असां पंहिंजे मुल्क खे ॾिसूं त असांजे मुल्क जी 54% आबादी औरतुनि ते आहे। पर छा असांजूं औरतूं पढ़नि थियूं? छा असांजूं औरतूं पंहिंजे बेसिक ह्यूमन राइट्स खां अवेयर आहिनि? छा असांजी औरतुनि खे इहा ख़बर आहे त उन्हनि जे लाइ कॉन्स्टिट्यूशन्स में कहिड़ा हक़ रखियल आहिनि? सफ़ा तमामु घटि न हुजण जे बराबरि। असां पंहिंजे वर्क प्लेस ते ॾिसूं था त अक्सर छोकिरियूं कॉलेज, यूनिवर्सिटी, इवन हायर सेकेंडरी स्कूलनि में पढ़णु नथियूं अचनि। उन जो सबबु आहे वर्क प्लेस हिरासमेंट। जेके छोकिरियूं अचनि थियूं ॿाहिरि कॉलेज में, यूनिवर्सिटी में या इवन हायर सेकेंडरी स्कूलनि में, उन्हनि खे हिरासमेंट जो सामनो करिणो पवे थो ऐं उन्हनि छोकिरियुनि खे इहा ख़बर नाहे त हिरासमेंट जा लॉज़ अची विया आहिनि। जे तव्हां वञी करे किथे कंप्लेन कंदो त हिन हिरासमेंट मां तव्हांजी जान छुटी सघे थी। ऐं हिरासमेंट वर्बल आहे, हिरासमेंट फिज़िकल आहे, इवन कंहिंखे चिटाए ॾिसण बि हाणे हिरासमेंट आहे ऐं उन हिरासमेंट जी सज़ा आहे। पर इहे सभु शयूं तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असांजी औरत पढ़ंदी। ऐं बेसिक जेका शइ हींअर असां जेको 8 मार्च जे लिहाज़ खां ही असां सभु औरतुनि खे ॿाहिरि कढंदा आहियूं ऐं उन्हनि खे पंहिंजनि हक़नि जी आगाही ॾींदा आहियूं, उन जो मतिलबु इहो हूंदो आहे त हू पंहिंजे बेसिक ह्यूमन राइट, बेसिक कॉन्स्टिट्यूशनल राइट एज़ अ सिटीज़न उन खे सम्झी सघनि। त 8 मार्च असांजे लाइ हिकिड़ो उहो अहद आहे जंहिंमें असां सभु औरतूं गॾिजी इहो वचन कंदियूं आहियूं त जेसिताईं असां हिन समाज में उहा बराबरी नथा आणे सघूं जंहिंमें जिन्स जे बुनियाद ते तफ़रीक़ न हुजे, तेसिताईं असां 8 मार्च जे ॾींहं खे ईअं ई सेलिब्रेट कंदा रहंदासीं।